नबी से फरमायो इन महीने में कद्र जी रात जेका 1000 महीननि जी रातुनि खां सवाब में वधीक अथव। ऐं फरमायो क्या मस्जिदी रमज़ान भी सिफारिश कंदो त क़ुरान भी सिफारिश कंदो। हिकिड़ो बानो हूंदो उनजे सॼे पासे ॾों नूरानी शिकिल में रमज़ान, खॿे पासे ॾों नूरानी शिकिल में क़ुरान, विच में इहो उनजो हिकिड़ो हथ रमज़ान जे कुल्हे ते हूंदुसि, ॿियो हथ क़ुरान जे कुल्हे ते हूंदुसि। हुननि जो बि हेॾो रमज़ान जो हथ हिन जे कुल्हे ते हूंदो, क़ुरान जो हथ ईअं भाकुर पाई। अल्लाह जे साम्हूं ईंदा क़ुरान भी सिफारिशी थींदो, रमज़ान भी सिफारिशी थींदो। नबी से फरमायो रमज़ान चवंदो इन्नी मनातुहु ताम, या अल्लाह सख्त गर्मी 16-17 कलाकनि जो ॾींहुं हुयो, पर मां हिनखे खाधे खां भी रोकियो, पीअण खां भी रोकियो। माण्हू खाईंदा पिया वतन, पीअंदा पिया वतन, थधा पानी भी मटन में पिया, बर्फुनि जा कूलर भी भरिया पिया, फ्रिज में बोतलूं भी थधे पाणीअ जूं भरियूं पयूं, मानी भी भली घर में तैयार पई। पर या अल्लाह मां हिनखे पाणीअ खां भी रोकियो, मानीअ खां भी रोकियो मांस, घरवारी भी बरसा वेठी हुअसि पर उन ॾे वञण खां भी मां रोकियो मांस। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी सिफारिश क़बूल कर। नबी से फरमायो अल्लाह ताला रोज़े जी रमज़ान जी सिफारिश क़बूल कंदो। वरी क़ुरान मजीद चवंदो इन्नी मनातुहु नियाम, या अल्लाह मां भी हिनजी सिफारिश थो कयां। थधियूं एसियूं लॻियूं पयूं, ॾखण जी थधड़ी हवा लॻे पई, बिस्तरो भी तैयार पियो हो, थधड़ो थियोसि बिस्तरो, निंड भी ॾाढी पई अचेसि, सॼे ॾींहं जो रोज़ो उनजी थकावट, पर मां हिनखे निंड खां भी रोकियो, बिस्तरे खां भी परे कयो मांस, एसीअ खां भी परे कयो मांस। अल्लाहु अकबर। अचे मस्जिद में तॾे ते बीहारियो मांस, मथों गर्मी हेठों भी गर्मी आहे, मथों भी गर्मी हेठों भी गर्मी, गरम हवा पई लगे, हेठों भी फर्श गरम हुयो। हाफिज़ साहबी भी हरकतूं पियो पढ़े, सिपारो या ॿ सिपारा क़ुरान मजीद जा पढ़े पियो। इन्नी मनातुहु नौम, या अल्लाह मां घर खां भी परे कयो मांस, बिस्तरे खां भी परे कयो मांस, निंड खां भी हिनखे रोकियो। ओ मुंहिंजा अल्लाह अॼु मां क़ुरान हिनजी सिफारिश थो कयां, मुंहिंजी सिफारिश क़बूल कर। हदीस में चए थो मुंहिंजे मिठे नाले वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला रमज़ान जी सिफारिश भी क़बूल कंदो, क़ुरान मजीद जी भी सिफारिश क़बूल कंदो। ही जेको रोज़ो थो रखे ऐं तरावी थो पढ़े, इन जो हिकिड़ो हथ रमज़ान जे कुल्हे ते हूंदो, ॿियो हथ क़ुरान जे कुल्हे ते हूंदो। ॿिनि जवाननि जे विच में अल्लाह जी ज़ियारत करे अख छिंभ में वञी जन्नत में पहुचंदो। नबी से फरमायो अल्लाह ताला हिन महीने में तव्हांजे मथां ॾींहं जो रोज़ा फर्ज़ कया आहिनि, रात जो तरावी, ॾींहं जो रोज़ा, रात जो तरावी। ये खुतबो था जब नबी पाण फरमायो एॾो महीनो बरकत वारो आहे। नबी से फरमायो इन महीने में जेकर को नफिल पढ़दो तो फर्द जो सवाब, फर्ज पढ़दो तो 70 फर्द जो सवाब।